मुझा प्यारा दोस्तों अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु तआला अन्हा दी फरमाए मां करीम दे हुजरे मुबारक में जो अचा अल्लाह दे महबूब करीम मुखां पुछो मन अंत केर हां अर्ज कर लगी आका आयशा सिद्दीक़ा मन आयशा आयशा केर सोना बिनत अबू बकर सिद्दीक अबू बकर सिद्दीक जी न्याणी मन अबू बकर अबू बकर केर हजरत अम्मा आयशा घबराए थी वने रसूलुल्लाह हजरत अबू बकर सिद्दीक के दरबार में थी बाबा अज मुझे महबूब के अलाए छा थी हुआ मुझे न था सुनान तमा के भी कौन का सुनान मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ियल्लाहु तआला अन्हु सरवरे दो जहां दे हुजरे मुबारक में आया मुझे महबूब करीम दे सामो अची अदब सां वेठा सुना छा गाल आज मुझे न्याणी के कलाम सुना तो मुझे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन कैफियत खां बाहर निकली आया पान फरमायो अबू बकर कदे कदे एड़ी खड़ी ईंदी आ के विच में जो को हाल कोन हूंदो आ आशिको माशूक रमज़े तेरा मन कातबीरा हम खबर ले कदे कदे मां अल्लाह ए मां महबूब दे दरमियान में एड़ी खड़ी ईंदी आ विच में को पर्दो कोन हूंदो आ ॻाल्हाइण वारो रब ॿुधण वारो मां ॻाल्हाइण वारो मां ॿुधण वारो रब हूंदो आ विच में को भी फासलो को भी विच में पर्दो न हूंदो आ उन वक़्त में ख़ुदा जे मोहब्बत जो मूं ते ग़लबो हूंदो आ मां कंहिंखे बि न सुञाणे सघंदो आहियां ऐं अबू बकर सिद्दीक़ उथी सभी सिद्दीक़ अकबर उथी बीठो आ अॼु हलिया भाकुर पाए सीने सां लॻो आ मुंहिंजे हबीब फरमायो अबू बकर अॼु सभई मूं पंहिंजा इल्म सीने वारा तुंहिंजे सीने में पटाए छॾिया मगर अबू बकर इहा ॻाल्हि यादि रखिजे एतिरे इल्म जे बावजूद मुंहिंजे हक़ीक़त जे ॼाण जी कोशिश न कजे ख़ुदा जो कसम क़यामत ताईं ईंदा मुंहिंजे हक़ीक़त जा ॻोल्हाऊं बाबा त 72 साल जे दरिया में बेड़ा तोड़े वेही रहंदा मुंहिंजी हक़ीक़त खे कोन सम्झी सघंदा अबू बकर मुंहिंजी हक़ीक़त खे सिर्फ़ ख़ुदा ई सम्झी सघे थो मुझी हकीकत छाहे अल्लाह बशरदा शोर न मचा तू बिकयू हादे दीद का तो आ भाई अड़ा इंसाफ पता तू कुछ सोच सुतेरो जेकर चाहिए अहद को मिलना अहमद नाम पकड़ीरो जिथ जो देखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते लईरो एहराज निराले आशिक ते माशूक विचारे छोड़ मसले कुल चुम वाले अरे मुफ्तुल मगज खपैदीरो जेकर चाहिए अहद को मिलना अहमद नाम पकड़ीरो जिथ जो देखी नाम मोहम्मद चुम चुम अखियां ते लईरो अल्लाह दे हबीब जी हकीकत के को भी जाने समझी न थो सघे मुंहिंजा प्यारा कई पैदा कयो आहे सो रब ही जाने थो अल्लाह जा महबूब करीम शुरू में हिक तारे जी सूरत में अल्लाह जी बारगाह में रब जे दीदार में मशगूल 70 हज़ार साल हिक झलक में गुज़री था वञनि 70 हज़ार साल सजदे में उहो तारो मुंहिंजा प्यारा अल्लाह खे यादि करे रहियो आए उन सितारे वाली सूरत 1000 साल अल्लाह के दरबार में पर मुझा प्यारा जॾहिं आलम अरवाह में अल्लाह साईं नबियुनि खे घुरायो उन टाइम वरी अजीब रूहानी सूरत में रसूलुल्लाह खे जल्द अफरोज कयो वियो वरी मुझा प्यारा मलाइकनि ते आयो आदम अलैहिस्सलाम जी पेशानी ने अजीब नूरानी सूरत में मुझे मुस्तफा से रखियो वियो मलाइकनि खे सजदो करायो वियो कॾहिं मुझा प्यारा पूरा
जन्नत के सामने कहिड़ी सूरत में, कॾहिं बुरा कंदे सामने कहिड़ी सूरत में। ऐं मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, वरी असां ॾे जी सूरत में रब मोकिलियो त या अय्युहन्नास क़द जाअकुम बुरहानुम मिर रब्बिकुम फअंज़लना इलैकुम नूरम मुबीना। इंसानो मुझे हबीब के बशर समझी वेही न रहजो, मुझे महबूब के पाण जहिड़ो समझी वेही न रहजो। आयो तव्हांजे लिबास में आ, चवण त मुंहिंजो आ, कुल इन्नमा अना बशरुम मिस्लुकुम यूहा इलैय। ओ दुनिया वारो, मुंहिंजो हबीब करीम अव्हां खे चई रहियो आहे त मां अव्हां वांगुरु आहियां, मगर मोमिन अव्हां पाण वांगुरु समझी मता वियो। मुंहिंजे हबीब जो शान निरालो आहे, मुंहिंजे हबीब जी हकीकत निराली आहे। कॾहिं मुंहिंजा प्यारा जलील जी सूरत में, कॾहिं नूर जी सूरत में, कॾहिं मुंहिंजे हबीब करीम फरमायो आशिक़ तर्जुमो कयो लिबास आदमी पहनावा जहाने आदमी समझा, मुज़म्मिल पहन के आए हैं तजल्ला बन के निकलेंगे। प्यारा मुसलमान भाइयों, अल्लाह के हबीब जूं कई सूरतूं आहिनि, कई हक़ीक़तूं आहिनि असांजे सम्झ सां परे। पर जॾहिं अल्लाह जा महबूब करीम सिदरतुल मुंतहा खां अॻिते विया, मुंहिंजा प्यारा किथे अब्दी जी सूरत, किथे नूर जी सूरत, जॾहिं पहिरीं आसमान ते आया त उहा नूरानी सूरत इख्तियार कयां, जंहिं सूरत में मलाइकनि जे आदो आया हा। ओ मुंहिंजा प्यारा जॾहिं नूरानी सूरत में आया त नूरनि खां बहितर बरतर बाला नज़र आया, मलाइक अॻियां पोयां। मुंहिंजा भी दोस्तो पहिरें आसमान ते जंहिं वक़्तु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आयो, अल्लामा मोइन वाइल काशमी रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था महारुन नबुवत में त हज़रत नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में पहिरें आसमान ते चंड हली आयो। चंड मुंहिंजे हबीब करीम जे आदो पंहिंजे हुस्न जमाल जो ज़िक्र वेठो करे। मुंहिंजा महबूब मुंहिंजी रोशनी में ठठकार आहे, मुंहिंजा महबूब करीम मां रात खे जगमगाईंदो आहियां। मुंहिंजे हबीब फरमायो चंड देख न कर शक्ल कमर, जे वक़्त में हुस्न जी दरबार में को हसीन देख कंदो आहे त इक़्तरबत साह जो चुरो लॻंदो आहे। तोखे असांजा चुरा विसरी विया आहिनि छा जो असां तोखे इशारो करे टुकर करे पंहिंजे कदमनि में फेरायो हो। असांजे अॻियां हुस्न जो सामान लॻाना कर। हुस्न यूसुफ और है, और हुस्न यूसुफ और है, माहे मदीना और है। हुस्न यूसुफ और है, ताहा का जलवा और है, माहे किना और है, मोहरे मदीना और है, मोहरे मदीना और है। आसमानों पर गए इतनी सोचा शक नहीं, दम में शेरे लामकान मेरा तेरा और है। अरे दम में शेरे लामकान मेरा तेरा और है। तूर और मेरा किससे होता है ना, अपना जाना और है, उनका बुलाना और है, अपना जाना और है, उनका बुलाना और है। मुक्त भी लेते नहीं। हज़रत बिलाल एक माण्हू खाधो अथई, एक मस्जिद ते आया, कॾहिं सीने ते चलाता, कॾहिं हथनि पेरनि में किला लॻंदा, कॾहिं ॿार तोखे चेल में रसी ईंदी, मके जी सरज़मीन ते घसीटनि था।